अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मसलु मा युनफ़िक़ून फ़ी हाज़िहिल हयातिद दुनिया कमसलि रिहिन फ़ीहा सिर्रुन असाबत हर्स क़ौमिन ज़लमू अनफ़ुसहुम फ़अहलकतहु वमा ज़लमहुमुल्लाहु वलाकिन कानू अनफ़ुसहुम यज़लिमून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मिसाल ॾेई इरशाद थो फरमाए त जेके माण्हू दुनिया जी हयातीअ में ख़र्च कनि था, यानी दुनिया जी ज़ीनत जे लाइ, दुनिया जी रौनक जे लाइ ऐं दुनिया खे तरजीह ॾेई करे दुनिया जे वास्ते ख़र्च कनि था, कमसली रीहिन, हुनजो मिसाल ईअं आहे जेका हवा हुजे, फ़ीहा सिर्रुन, ऐं उन हवा जे अंदरि थधि हुजे, पारे वारी हवा जीअं लॻंदी आहे सियारे में, वणनि खे फ़सलनि खे इन्हनि खे मुतासिर कंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मिसाल थो ॾिए त जेके दुनिया जी हयाती में जेके दुनिया जे वास्ते, दुनिया जे सींगार जे वास्ते ख़र्च कनि था पिया, उनजो मिसाल ईअं आहे जो थधी हवा हुजे, असाबत हर्स क़ौमिन, जेका क़ौम जी पोख खे पहुचे, ज़लमू अनफ़ुसहुम, जिन शख़्सनि पंहिंजी जाननि जे मथां ज़ुल्म कयाऊं, फ़अहलकतहु, पोइ उनजी फसल खे उहा थधी हवा साड़े ख़तमु करे छॾे। फरमाए त वमा ज़लमहुमुल्लाहु, अल्लाह ताला उनजे मथां को ज़ुल्म कोन कयो आहे। जेकॾहिं थधी हवा अचे फसल खे साड़े वञे, फरमाए त वलाकिन अनफ़ुसहुम यज़लिमून, इहे पंहिंजी जाननि ते पाण ज़ुल्म कनि था। यानी हिन आयत करीमा जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दुनिया जी हयातीअ जो मिसाल ॾिनो आहे। दुनिया जी हयाती यानी दुनिया जे अंदरि इंसानु जेको दुनिया जे वास्ते ख़र्च करे थो, इन मां मुराद छा, दुनिया जे ॾेखार जे वास्ते, रियाकारी जे वास्ते, त मुंहिंजो बंगलो बि अहिड़ो सुहिणो हुजे, माण्हू ॾिसण लाइ अचनि, सुठी जाइ हुजे। छो जो अक्सर करे असां इहा सॼी महिनत ॾेखारण लाइ कयूं था, ॿियो कुझु बि न आहे। जे लिबास पाईंदासीं त बि ॾेखारण जे लाइ, कि अहिड़ो लिबास पायूं जो माण्हू ॾिसनि, घर बि अहिड़ो हुजे, मिल्कियत बाग़ बि अहिड़ो हुजे, ओताक बि अहिड़ी हुजे, इहो सभु दुनिया जी हयाती जो सामान आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त इन जो मिसाल ईअं अथव जीअं को पारे वारी हवा, थधी हवा, बर्फ़ानी हवा लॻे ऐं उनखे ख़तमु करे छॾे, कि दुनिया जी हयाती वारो सामान इते ई ईअं सड़ी ख़तमु थी वेंदो ऐं आख़िरत जे तरफ़ ॾे हुन मां का शइ बि तव्हां सां गॾु कोन हलंदी। ऐं असां वॾो ख़र्च इन जे मथां ई कयूं था पिया, पर अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾे जो असां अल्लाह जी राह में ख़र्च कयूं, ख़ुदा ताला जी रज़ा जे वास्ते ख़र्च कयूं। छो जो हीअ सिर्फ़ु इरादो आहे, ॿियो कुझु बि न आहे, हीअ सिर्फ़ु नियत आहे जंहिंजे मुतलिक़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो पियो। हालांकि रिज़्क़ हिलाल कमाइण इबादत आहे, पंहिंजी औलाद जे मथां, उन्हनि जी ज़रूरतुनि जे मथां, पंहिंजे घर जे मथां, घर जी ज़रूरतुनि जे मथां ख़र्च करणु, इहा बि इबादत आहे। पर असांजो क़िबलो दुरुस्त न आहे, इहो ख़र्च कंदासीं पर उन में इरादा ग़लति हूंदा, नियत ग़लति हूंदी, तंहिंजे करे असांजो इहो अमल सड़ी बर्बादु थी थो वञे, हुन मां हिकिड़ो कख बि नथो बचे, सिर्फ़ु इरादनि ऐं नियतुनि जे करे। पर जेकॾहिं असांजो इरादो सही हुजे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सम्झी करे असां पंहिंजे अयाल जी ख़िदमत कयूं त इहा त इबादत आहे। पर असां दुनिया खे तरजीह ॾींदासीं, हालांकि इज़ाफ़ी कमु जेको आहे न उहो घणो आहे, इज़ाफ़ी कमु। हा, इंसानु मानी छा खाईंदो मेले में, 2 मानियूं खाईंदो, इहा इंसान जी ज़रूरत आहे। पाणी पीअंदो इंसान जी, इहो पाणी हिन जी ज़रूरत आहे। पर इज़ाफ़ी ख़र्च जेके असांजा आहिनि, मर्दनि में औरतुनि में फज़ूल ख़र्च आहिनि, काश जेकॾहिं इहे असांजा पैसा अलाह जे दीन में ख़र्च थियनि, कंहिं ग़रीब जी मदद में, कंहिं मिसकिन, कंहिं माइट जी मदद में ख़र्च थियनि, त इहे पैसा असांजा सोना बणिजी वञनि ऐं अहिड़ो ख़ज़ानो बणिजी वञे जेको अणखुट ख़ज़ानो हुजे, जेको दुनिया में बि उनजो फ़ाइदो मिले त आख़िरत में बि असांखे फ़ाइदो मिले।
अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात अज़ीम मिसाल ॾेई करे सम्झाए थो पियो त बंदा जेकॾहिं दुनिया जे ॾेखां रियाकारी जे मथां तूं ख़र्च कंदे त इन जो कख बि कोन बचंदई, का शइ तोखे न मिलंदो। होॾा अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद जे अंदरि इरशाद थो फरमाए त ज़र्रे बराबरि बि मां तव्हांजी शइ खे ज़ाया करण वारो न आहियां। असां उन शइ खे पंहिंजे रब जी रज़ा जे वास्ते ख़र्च कयूं जो दुनिया जे अंदरि बि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे बाननि खे फ़ाइदो अता फरमाए थो ऐं आख़िरत जे लाइ ख़ुदा उन शइ खे पंहिंजे बाने जे लाइ महफ़ूज़ करे रखे थो पियो। फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तख़िज़ू बितानतन मिन दूनिकुम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए थो ईमान वारो न वठो राज़दार पाण खां सवा। यानी जेकॾहिं कंहिंखे राज़दार बणायो था न त पंहिंजे ईमान वारे खे बणायो। पंहिंजो राज़ जेको आहे उन राज़ खे ग़ैर जे अॻियां पेश न कयो, ज़ाहिर न कयो। जेको ग़ैर जे अॻियां जेकॾहिं राज़ खे ज़ाहिर कंदव न त उन मां नुक़सान खां सवाइ ॿियो कुझु हूंदो ई कोन्हे। ऐं इन मां इहा तालीम बि मिली वई ग़ैर सां अहिड़ा तालुक न रखणु घुरिजनि। तालुक रखणु घुरिजे त ईमान वारे सां तालुक रखणु घुरिजे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे सहाबनि सां मशवरो कंदा हुआ, पंहिंजा पंहिंजनि सां यानी तालुक जोड़ियो। ला यअलूनकुम ख़बाला। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो इहे जेके आहिनि इहे तव्हांजी बुराई जे अंदरि इज़ाफ़ो कंदा जंहिंजे अॻियां तव्हां पंहिंजे राज़नि खे ज़ाहिर कंदव। ख़ासि करे उन्हनि शख़्सनि जे लाइ हिन आयत मुबारक में हुकुम थियो जेके महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अची मोमिन थिया, ईमान आंदऊं, कलमो पढ़ियऊं, पर माइटी जे तालुक जे करे जेके ग़ैर मुस्लिमनि जा माइट हुआ उन सां वास्ता रखनि पिया त माइट आहे, सौट आहे, फुफाट आहे, अञा मुस्लमान न थियो आहे, भाउ त आहिनि, अबा पीउ जो पुटु त आहिनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में इहो वॾो नुक़सानु आहे। ज़रूरु तव्हां उन्हनि पंहिंजनि खे माइट सम्झी करे तव्हां उन सां वेहंदव त ज़रूरु तव्हां खां महबूब जा उहे राज़ बि पुछा कंदा, तव्हां खां उहो राज़ हासिलु कंदा। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो इहो तव्हांजी बुराई में तव्हांजी परेशानी जे अंदरि उहे इज़ाफ़ो कंदा, उनखे घटि कोन कंदा। पर त वधू मां अनितुम ऐं उहो पसंदि था कनि त तव्हां मुश्किल में पइजी वञो, तव्हांजे मथां तव्हांजो ईज़ा वधे। क़द बदतिल बग़दाउ मिन अफ़वाहिहिम जो उन्हनि जो बुग़्ज़ जेको आहे सो उनजे वातनि मां ज़ाहिर थिए थो। को लफ़्ज़ ज़बान मां निकिरी वियो, चोर पकिड़िजी पियो, को लफ़्ज़ ॻाल्हायई, ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाई त लफ़्ज़ निकिरण सां ई ख़बर पवंदी आहे त हीउ कहिड़ी तरह सां ॻाल्हाए थो पियो। छा हिन जी ज़बान में ज़ार आहे, हिन ज़बान जे अंदरि नफ़रत आहे, हीअ तनक़ीदी ज़बान ॻाल्हाए थो या तारीफ़ी ज़बान ॻाल्हाए थो पियो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो इन्हनि जे ज़बाननि मां जेको बुग़्ज़ ज़ाहिर थिए थो पियो वमा तुख़फ़ी सुदूरुहुम अकबर। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में जेको इहो अंदरि जे अंदरि जेको लिकायूं वेठा आहिनि न इहा त अञा वॾी बला आहे, वॾियूं आफ़तूं लिकायूं वेठा आहिनि। तव्हांखे मुस्लमान सम्झी करे उहे ॻाल्हियूं कोन था कनि, बाक़ी इन्हनि जो अंदरि जेको आहे सो भरियो पियो आहे। अॼु बय्यना लकुम बेशक ज़ाहिर कयोसीं असां वास्ते तव्हांजे निशाननि खे इन कुन तुम ताक़िलून जेकॾहिं तव्हां ॼाणो था पिया। यानी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तालुक जे जोड़ण जो जेको तरीक़ो सेखारियो क़ुर पाक जे अंदरि त पंहिंजनि सां तालुक जोड़ो जो उन में अंदरि फ़ाइदो आहे ऐं हिक ॿिए जी भलाई आहे। पर ग़ैर मज़हब ग़ैर अक़ीदे वारे माण्हू सां जेकॾहिं तव्हां तालुक जोड़ींदव न त उहो तव्हांजे अक़ीदे खे ख़राबु कंदो, तव्हांजे ईमान खे ख़राबु कंदो। मिटी माइटी पंहिंजी जॻह ते आहे, पर ईमानी राज़ जेके आहिनि उहे उन्हनि जे अॻियां ज़ाहिर न करणु घुरिजनि। उहे शयूं अमानत सम्झी करे पंहिंजे सीने में समाए रखिजनि। जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असहाबे किराम खे मुखातिब थी फरमायो सहाबियो मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो मिटी माइटी खे तरजीह न ॾियो, तरजीह इन शइ खे ॾियो जेका अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांखे पंहिंजे महबूब जी ग़ुलामी नसीब फरमाई आहे। यानी ईमान जो आला दर्जो आहे ऐं ईमान हिकु अहिड़ो रिश्तो आहे जो ॾिसो इंसानु जॾहिं मरी करे क़बर ॾे हले थो पियो त जेके बि रिश्ता आहिनि सभु टुटी था वञनि। वधि में वधि कराबत वारो रिश्तो अबे अमड़ जो आहे, इहो एॾो अज़ीम रिश्तो आहे जीजल माउ जो अबे जो, पर मौत उन रिश्ते खे बि टोड़े पिटी थो करे। पर ईमान हिकिड़ो अहिड़ो रिश्तो आहे जो हुन ईमान जी क़बर जे अंदरि बि पुछा थिएसि थी, माना उहा शइ मौजूदु आहे न। माना इन रिश्तनि में आला रिश्तो ईमान आहे। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो उहो आला रिश्तो जॾहिं ईमान आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन राज़नि जी ख़यानत न कयो, मतिलबु मिटी माइटी कराबत जे करे उन शयुनि खे तव्हां ज़ाहिर कयो। पर इहे तव्हां खां जेके ॻाल्हियूं पुछनि था इहे तव्हांजा वफ़ादार न आहिनि, इहे तव्हांजे परेशानियुनि में इज़ाफ़ो करणु चाहिनि था, तव्हांजे अक़ीदे जे अंदरि धाड़ो हणणु चाहिनि था पिया।
अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमायो तव्हां ईमान वारी निस्बत खे कवी कयो ऐं हर रिश्ते खां वधीक इन रिश्ते खे सम्झो जेको अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे ईमानी नसीब फरमायो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।